बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब क़ौलिल्लाहि व नज़अुल मवाज़ीन अल-क़िस्त लियौमिल क़ियामह व अन्न अअमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़नु व क़ाल मुजाहिदुन अल-क़िस्तासु अल-अदलु बिर्रूमिय्यति व युक़ाल वल-क़िस्तु मस्दरुल मुक़सिति व हुवल आदिलु व अम्मल क़ासितु फ़हुवल जाइरु। व बिही क़ाल हद्दसना अहमद इब्न अश्क़ाब क़ाल हद्दसना मुहम्मद इब्न फ़ुज़ैल अन उमारत इब्न अल-कअक़ाई अन अबी ज़ुरअत अन अबी हुरैरत रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल नबियुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलिमतानि हबीबतानि इलर रहमानि खफीफतानि अलल लिसानि सक़ीलतानि फ़िल मीज़ानि सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। रवाहुल बुखारी। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद मा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़न्तहू सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुअज़्ज़ज़ हाज़रीन, सामिईन, बिरादरान इस्लाम, उलमा व फ़ुज़लाए किराम, ये जेके तक़रीबूं जगह जगह ते बुखारी शरीफ़ जे हवाले सां मुनक़द कयूं वञनि थियूं, इन जा कई मक़ासिद अग़राज़ आहिनि। वॾे में वॾो मक़सदु हिन जो इहो आहे त अवामुन्नास खे ख़ुसूसन इहा ॻाल्हि ज़हन में अचे तो दीनी उलूम जिन के मदारिस इस्लामिया में पढ़ायो वञे थो, उन्हनि जो मक़सदु छा आहे? उन्हनि जे ज़हन में इहा अहमियत विहारणु ऐं जुज़वी तौर उन्हनि खे तालीमात रूशनास करणु। जॾहिं त हदीस शरीफ़ में अचे तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था तरक्तु फ़ीकुम अमरैन लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा किताबुल्लाहि व सुन्नती औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर साईं जन फरमाइनि था ॿ शयूं मां तव्हां में छॾियां थो, जेकॾहिं तव्हां उन्हनि सां तमसुक कंदव यानी चिंबड़ी पवंदव त हरगिज़ गुमराह न थींदो। तो दुनिया में मक़सद ही इंसान जो इहो आहे त हिदायत जे रस्ते ते हले। दुनिया में केतिरा गुमराह आहिनि, केतिरा हिदायत वारा आहिनि।
इन उलूम जे हवाले सां युज़िल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा। दीनी उलूम जे हवाले सां हिकिड़ा माण्हू गुमराह थियनि था, हिकिड़ा माण्हू हिदायत वारा थियनि था। जॾहिं त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿ शयूं आहिनि जे तव्हां इन्हनि सां तमसुक कयो त पोइ गुमराही खां तव्हां बची वेंदा। हिकिड़ो किताबुल्लाह, अल्लाह जो क़ुरान, ॿियो आहे सुन्नत यानी अहादीस पाक। जंहिं हदीस जो अॼु हीअ आख़िरी सबक़ दोस्त उलमा किराम पढ़ी रहिया आहिनि, कई सालनि जा साल उन्हनि हदीस पढ़ी आहे। कई हदीस जा किताब आहिनि जेके दर्स निज़ामी में पढ़ाया वञनि था। हिकिड़ो ॿारु आहे जेको नंढाइप खां वठी हदीस पढ़ंदो रहे थो 3 सालनि खां वठी हदीस शुरू थिए थी। हिते असांजे निज़ाम में ई आहे, 3 सालनि खां वठी हदीस हले थी, हलंदी 5-6 साल हर तालिब इल्म अक्सर कम बेश हदीस सां वाबस्ता रहे थो। बार बार हदीस पाक उनजी गोश गुज़र थिए थी, ज़हन में अचे थी, जंहिंसां हुनजो मिज़ाज, उनजी ज़हन साज़ी थिए थी ऐं उन में तबरुक उनखे मिले थो। हिकु त इहा ॻाल्हि माण्हुनि खे रुशनास कराइण, ॿी इहा ॻाल्हि आहे अहम तरीन जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इहा हदीस पाक जेका आहे इहा क़ुरान शरीफ़ जो शरह आहे। ऐं ख़ुदि क़ुरान में अल्लाह तबारक व तआला फरमायो मा आताकुम रसूल फख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। तव्हांखे रसूल जेका शइ ॾे उनखे वठो, जंहिंखां रोके रुकिजी वञो। इहा क़ुरान पाक जी हदीस जेका आयत सॻोरी आहे, इहा अहादीस पाक जी इंतिहाई अहमियत बनाइण वारी आयत आहे, जंहिंमें हदीस जी वॾी अहमियत आहे। क़ुरान पाक माण्हू तेसिताईं सम्झी नथो सघे जेसिताईं जो माण्हू अहादीस पाक जो इल्मु रखे। क़ुरान शरीफ़ जा हिकिड़ियूं उहे आयात आहिनि जिन खे चइजे थो मुहकमात, चिटियूं साफ़ आयतूं। उन्हनि जी माना हर हिकु माण्हू सम्झे थो, जेको बि माना सम्झे, ज़ुबान सम्झे, उहो क़ुरान शरीफ़ जी उन आयतुनि जी माना सम्झी वेंदो, जंहिंमें अल्लाह जी वहदानियत, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत, आख़िरत, बास बादल मौत, हिसाब किताब, हलाल हराम, कुफ्र इस्लाम, निफाक, सदाकत, दियानत, कई उमूर आहिनि जेके इंसान सां दीनी हवाले सां वाबस्तगी रखनि था। हज़ारे अहिड़ा मसाइल आहिनि जेके क़ुरान शरीफ़ में आयात बय्यिनात मुहकमात सां सम्झ में अचनि था। पर केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अहादीस पाक खां सवाइ माण्हू खे सम्झ में न ईंदियूं। उन में ज़रूरी आहे त माण्हू हदीस पाक ॾे रुजू करे। जीअं मसलन निमाज़ आहे, फिल जुमिला निमाज़
रोज़ो, हज, ज़कात, ये क़ुरान पाक सां साबित आहिनि, पर उन जी वज़ाहत जेका आहे उहा अहादीस पाक में मिले थी। बाक़ी इहा जुदा ॻाल्हि आहे त क़ुरान पाक जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अलाह तबारक व तआला खंयो आहे। फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां ज़िक्र नाज़िल कयो आहे, असां उन जा मुहाफ़िज़ आहियूं। क़ुरान नाज़िल बि अलाह सां ई कयो, उन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि खंयो। क़ुरान मजीद में को बि माण्हू तहरीफ़ तब्दील नथो करे सघे, जेकॾहिं कंदो त अलाह तबारक व तआला उनखे बातिल कंदो, ख़तमु थी वेंदी। जहिड़ी तरह सां अॼु 14 सदियुनि गुज़रण खां पोइ बि अल्हम्दुलिल्लाह अलाह जो कलाम पाक ॿिन मान महफ़ूज़ आहे। लिखनि था त 1 करोड़ जे लॻभॻि हिन वक़्तु बि दुनिया में क़ुरान शरीफ़ जा हुफ़ाज़ किराम मौजूदु आहिनि। 1 करोड़ जिन खे क़ुरान शरीफ़ लफ़्ज़ ब लफ़्ज़ यादि आहे। इहो अलाह तबारक व तआला हर दौर में हर वक़्त में अहिड़े क़िस्म जी इनायत महिरबानी रखी आहे। जिन माण्हुनि खे अलाह तबारक व तआला तौफ़ीक़ ॾिनी आहे उहे क़ुरान जी हिफ़ाज़त कंदा रहनि था। इहो सिलसिलो हलंदो रहंदो क़यामत ताईं। बसि जॾहिं क़यामत सफ़ा वेझी अची वेंदी त पोइ इहो सिलसिलो ख़तमु थींदो। तेसिताईं इन सिलसिले खे केरु बि ख़तमु नथो करे सघे, ख़तमु नथो करे सघे। तकलीफ़ूं अची सघनि थियूं, परेशानियूं थी सघनि थियूं, उहा त आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फरमाइनि था सयाती अला उम्मती ज़मान, मुंहिंजे उम्मत ते अहिड़ो ज़मानो ईंदो जो अल क़ाबिज़ अला दीन ही कल क़ाबिज़ अल जमर, दीन जे मथां जेको माण्हू मज़बूत थी बीहे ईअं हूंदो जीअं को टांडा पंहिंजे मुठ में खणी बीहे। एॾी तकलीफ़ सां उहो दीन खे महफ़ूज़ कंदो, पर कंदो, छॾींदो न। छो त हुनखे ईमान जी हलावत महसूस थी चुकी आहे। ईमान जॾहिं दिलि में ईंदो आहे त उहो न निकिरंदो आहे, बसि न केरु कढी न सघंदो आहे। कंहिंखे अज़ियत ॾेई तकलीफ़ ॾेई को माण्हू ईमान खां हुनखे दस्तबरदार करे न थींदो। बाक़ी मजबूर थी करे हुन अहिड़ा के लफ़्ज़ ॻाल्हाया, अलाह तबारक व तआला उनखे माफ़ कंदो। छो त अलाह साईं ईमान जो वास्तो दिलि सां आहे न, ईमान जो वास्तो दिलि सां आहे, ज़ाहिर सां न आहे। दिलि में ईमान हूंदो आहे त हिन ते प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े सहाबी खे जंहिं हिकिड़े माण्हू खे क़तलु कयो जंग में, जेको कलमो पढ़े पियो, फरमायूं अल्लाह शक़क़त क़ल्बहू, तो हिन जे दिलि खे चिरे ॾिठो त दिलि में अंदरि ईमान हुयुसि या न हुयुसि, तो हिनखे कीअं मारियो? तोखे ख़बर कीअं पई त हे मुस्लमान न आहे, कलमो त पढ़े पियो। अहिड़ो को गैर इस्लामी हुन कमु कयो छा? कलमे पढ़ण खां पोइ को गैर इस्लामी कमु त न कयो आहे न। कलमो जॾहिं पढ़ी हाणे आख़िर में तो हुनखे फटाफट मारियो। त मतिलबु इहो आहे त कलमे ऐं ईमान जो वास्तो हूंदो आहे इंसान जी दिलि सां। दिलि जो मालिक आहे रब अलाह। दिलि जी जेका आहे न, दिलि जो तालुक़ ऐं दिलि जो वास्तो अलाह सां हूंदो आहे। जीअं अचे थो हदीस शरीफ़ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इंसान जे दिलि में हिकिड़ो नुक़्तो आहे, उन नुक़्ते में अलाह सां तालुक़ ऐं अलाह जी मुहबत इहा ईमान वारे जे दिलि में ईंदी आहे। जहिड़ी तरह पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था लवित्तख़ज़्तु अहदन ख़लीलन लत्तख़ज़्तु अबा बकरिन ख़लीला वलाकिन ख़लीली अल्लाह कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था जेकॾहिं मूंखे दिलि जे इन टुबके में कंहिं ॿिए माण्हूअ खे, कंहिं बि माण्हूअ खे काइनात मां जाइ ॾियण जी का गुंजाइश हुजे हा त जेकर मां इहा जाइ दिलि वारी जेका ॾियां हा अबू बकर सिद्दीक़ खे, पर फरमायूं वलाकिन ख़लीली अलाह, मुंहिंजो ख़लील अलाह, इहा दिलि वारी जाइ जेका आहे ॿिए खे ॾेई नथी सघिजे, बसि उहा सिर्फ़ु अलाह जी आहे।
त ईमान उन दिलि वारी जाइ सां तालुक़ु रखे थो। अलाह सां तालुक़ु हूंदो आहे बसि माण्हूअ जो, उहो अलाह खे ख़बर आहे, अलाह ॼाणे थो, ॿियो बानू ॼाणे थो त मुंहिंजो तालुक़ु अलाह सां केतिरो आहे। बाक़ी इन जा अलामात ऐं निशानियूं उहे हदीस पाक में अचनि थियूं। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां किन साहिबनि पुछो त कीअं माण्हू सम्झे त मुंहिंजे दिलि में ईमान आहे या न आहे, त साहिब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो इज़ा साअत का सय्यतुक व सरत का हसनतुक फअंत मोमिन, जॾहिं तोखे तुंहिंजी जेका नेकी चङी ॻाल्हि हुजे उहा तोखे सुठी लॻे थी दिलि में तूं उनखे सुठो सम्झे थो, बसि साअत का सय्यतुक, ऐं तोखे ख़राबु ॻाल्हि जेका आहे बुरो अमल उहो बुरो थो लॻे, बुरो अमल तोखां थी थो वञे उनखे तूं बुरो सम्झे थो, नेक अमल खे तूं नेक सम्झे थो, पोइ अक़ीदो हुजे या अमल हुजे। हसन सही आहे, इहो जमी उमूर जे मथां मुश्तमिल आहे, अक़ाइद जे मथां बि मुश्तमिल आहे, नज़रियात जे मथां मुश्तमिल आहे, अमाल जे मथां मुश्तमिल आहे, तालुकात जे मथां मुश्तमिल आहे, दोस्ती जे मथां मुश्तमिल आहे। जेके बि शयूं इंसान सां वाबस्ता आहिनि सभिनी शयुनि ते इहा ॻाल्हि हिकिड़ी जामियो आहे। हूअं ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हदीस सभु जामियो, पाण फरमाइनि था उती तूं बि जवामिल कलिम, मूंखे अलाह से जामियो कलमात अता फरमाया आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके बि फरमूदात थियूं, हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे उनजी कई मानी हूंदियूं। अहिड़ी तरह हुज़ूर साईं जन जूं जेके हदीसूं आहिनि उहे इहे शरह आहिनि क़ुर पाक में। क़ुर पाक बिना हदीस जे सम्झ में न ईंदो। बाक़ी इहा जुदा ॻाल्हि आहे त हदीस पाक में इख़्तिलाफ़ आहे, के हदीसूं ज़ईफ़ आहिनि के कवी आहिनि, किन जी सनद ज़ईफ़ कमज़ोर आहे, किन जी सनद सही आहे। पोइ इन्हनि जो असुलु कसवटी ऐं मेयार आहे क़ुर पाक। क़ुर पाक अहादीस पाक जो जी कसवटी आहे। जॾहिं क़ुर पाक सां हदीस मिलंदी उनजी अहिड़ी तशरीह ऐं माना जेका मुतसादिम न हुजे क़ुर जे माना सां, उनजे अल्फाज़ सां, क़वाइद ऐं ज़वाबित जे हवाले सां, जेके उसूली लुग़वी हवाले सां जेके क़वाइद ऐं ज़वाबित आहिनि उहा सही आहे, उनजी सनद बि आहे, उनखे सही चइबो, क़ाबिल क़बूल आहे। पर जेकॾहिं अहिड़ी हदीस जेका हदीस क़ुर शरीफ़ जे क़ुर शरीफ़ सां मुतसादिम हुजे, अहिड़ी हदीस जेका आहे उनखे मनसूख़ सम्झिबो, छो त हदीस में नासिख़ मनसूख़ आहे। तॾहिं पाण फरमाइनि था त मुंहिंजो कलाम जेको आहे कलामी अनसख़ कलामी, मुंहिंजो कलाम जेको आहे मुंहिंजो कलाम मुंहिंजे कलाम जो नसख़ हूंदो आहे। अहिड़ी तरह कलाम अलाह अनसख़ कलामी, अलाह जो कलाम मुंहिंजे कलाम जो नसख़ हूंदो आहे। कलामी अलाह अनसख़ कलाम अलाह फरमाइनि था मुंहिंजो कलाम जेको अलाह जे कलाम खे नसख़ न कंदो आहे। अहिड़े क़िस्म जी तशरीह जेके माण्हू कनि था इहे बातिल तशरीह, जंहिंमें क़ुर शरीफ़ खे नसख़ ऐं नबी पाक क़ुर खे नसख़ कंदो। केतिरा बातिल फ़िरक़नि जा माण्हू ईअं चवंदा आहिनि। हालांकि इन जो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां जेका हदीस बुख़ारी शरीफ़ जी आहे, रिवायत बि अचे थो। हिकिड़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े भेरे कुझु अमवाल जेके हुया सदके जा उहे तक़सीम कनि पिया, विरहाइनि पिया। हुकुम इहो हुयो, अलाह से क़ुर शरीफ़ में फरमायो माफ़ा अलाह अला रसूली, माफ़ा अलाह अला रसूली, जेका शयूं फ़े जे ज़रिए सां अलाह जे रसूल जे तरफ़ां मिलियूं आहिनि, पोइ अलाह जे रसूल जे कानून जे मुताबिक़ उहो अलाह जी मर्ज़ी आहे, अलाह जे रसूल जी मर्ज़ी आहे, जहिड़ी तरीक़े सां हुनजी तक़सीम करे उहो पंहिंजे इंसाफ़ ऐं तक़ाज़ा जे मुताबिक़ तक़सीम कंदो। बहरहाल उहा तक़सीम हले पई। हीअ फरमाई वाला किन अलाह सलत, अलाह साईं जंहिं ते पंहिंजे रसूल खे मुसलत करे, ऐं केतिरियूं शयूं अलाह जे रसूल खे मिली वञनि पियूं माल गनीमत जे हवाले सां,
उनजी तक़सीम बि पंहिंजे सवाबदीद ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंदा हुआ, पर अदालत इंसाफ़ अलम बरदार त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयो। त हिकिड़ो माण्हू थो चए उनखे तक़सीम जी काई पसंदि न पई अचे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। असुल छा आहे त उन सां तालुक़ जी ॻाल्हि हूंदी आहे न, मुहबत ऐं तालुक़ जी ॻाल्हि हूंदी आहे। जीअं जेसिताईं तालुक़ न हूंदो उहा शइ जेका आहे उहा माण्हू खे पसंदि न ईंदी आहे। जीअं हज़रत सुमामा बिन उसाल जी वाक़ियो आहे, उहा बि बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। उहो चवे थो हुनखे जॾहिं पकड़िया आया, जॾहिं उनखे पकड़े था अचनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेश था कनि, वॾो हिकिड़ो सरदार आहे पंहिंजे कबीले जो, यमन जे तरफ़ जो। रिवायत में अचे त हुनखे पकड़े अचे हुज़ूर साईं जन जे आॾो पेश कयूं, अचे हुनखे ॿधऊंसि थंभे सां। मस्जिद नबवी में हाणे थंभो आहे, सितून आहे, उन सां ॿधे छॾियऊंसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, पुछा कयूंसि छा हाल अथई, सुमामो कहिड़ो हाल अथई? जवाब में चई तक़्तुल तक़्तुल ज़ादबिन भई तमनुन तमनुन अला शाकिरिन, कि तूं क़तल कंदे त हिकिड़े क़तल कंदे अहिड़े माण्हू खे जंहिंजो खून जो हिसाब किताब थींदी, जेकॾहिं छॾे ॾींदे अहसानमंद रहंदुसि, शुक्रगुज़ार रहंदुसि। रिवायत में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बसि वरी हलिया विया, हुनखे साॻियो ई ॿधो रहियो। वरी ॿिए ॾींहुं बि ईअं थियो, टे ॾींहं बि ईअं थियो। हाणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टे ॾींहं हुकुम फरमायो त हिनखे छॾे ॾियो, अतलिको सुमामा, सुमामे खे छॾे ॾियो, छोड़े छॾियोसि, छोड़े छॾियोसि, हली वियो बसि। जवाबु हुनजो साॻियो ई हुयो, हलियो वियो। काफ़ी देरि खां पोइ ॾिठऊं अचे थो वापसि, कपिड़ा वपिड़ा चेंज कया अथई, तड़बड़ शायदि वञी कंहिं बाग़ में करे आयो हूंदो। मदीने मुनव्वर जे चौधारी बाग़ात हुई जाम आहिनि, उतां तड़बड़ करे कपिड़ा वपिड़ा चेंज करे आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो अचे, सलाम पढ़ी। त टे ॾींहं त उते माहौल में रहियो न, काफ़ी हुनखे आदाब, काफ़ी जेके आहिनि उतां जूं ॻाल्हियूं हुनखे सम्झ में अची वियूं, ज़हन में आयूं, यादि थी वियूं। सकाफ़तूं, तहज़ीबूं, अख़लाक। ऐं पोइ अचे कलमो पढ़ी मुस्लमान थियो। पोइ हुननि खां पुछा कयूं यार अॻूणी भला तूं हलियो वहीं, तूं कलमो न पढ़ियो? चई हा बसि मां अॻूणे हलियो हुयुसि, मुंहिंजे दिलि में त। पोइ पंहिंजो आप बेती जंहिंखे चइबो आहे, पंहिंजी हालत पोइ ॿुधाए थो। चए थो पहिरें ॾींहुं हुज़ूर साईं खे ॿुधाए पियो या साहिबनि खे ॿुधाए पियो, पहिरें ॾींहुं मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंसां मिलणु अचनि पिया, त दुनिया में मुंहिंजी दुश्मनी जी कॾहिं कंहिंसां वधि में वधि हुई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। काफ़िर हुयो। वरी ॿुधाए चए थो ॿिए ॾींहं ते बि साॻी कैफ़ियत हुई मुंहिंजी, का बि तब्दीली हुन में न आई। पर टे ॾींहं मूंखे अचानक इन में तब्दीली अची वई, मां जीअं जो प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो ॾिठुमि त इंतिहाई महबूब चहिरो मूंखे नज़र आयो, ऐं मूंखे ईअं लॻे पियो त दुनिया में वधि में वधि प्यारो चहिरो मुंहिंजे लाइ इहो आहे। हुननि जे दिलि में ईमान अची वियो। पर चई मां दिलि में चयुमि त हाणे जेकर कलमो पढ़ां, मुंहिंजी दिलि में ईअं आयो, पर पोइ चयुमि कलमो हाणे पढ़ंदुसि त माण्हू चवंदा त शायदि हे भाड़ी थियो विढ़ंदा, हिनखे ॿधऊं ॿ टे ॾींहं कलमो पढ़ी। बसि पोइ इन ॻाल्हि में मूंखे थोरो रोके रखियो, न त चवां पियो त जेकर मां जल्द अज़ जल्द पंहिंजे ईमान जो, इस्लाम जो इज़हार कयां, न कयो। हाणे बसि जीअं तव्हां छॾियो आहे, मोटी आयो आहियां, कलमो पढ़ां थो। बहरहाल मतिलबु इहो आहे त इहो हिकिड़ी कैफ़ियत आहे दिलि जी, दिलि जो तालुक़ु आहे, उहो अलाह सां थींदो, अलाह जे रसूल सां इहो साॻियो ई तालुक़ु आहे। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं फरमायो त दिलि में जेका जाइ हूंदी आहे उहा हिकिड़ी आहे, सिर्फ़ु अलाह जी आहे। बसि उन अलाह वारी जाइ ते ॿिए खे न आणणो, जेकर ॿियो उते ईंदो त इहो शिरक आहे, ऐं शिरक इहो वॾो ज़ुल्म आहे। ऐं शिरक जेको आहे नाक़ाबिल माफ़ी जुर्म आहे। ऐं शिरक जेको आहे इहो हफ़्ते अमाल जो वॾे में वॾो हिकिड़ो बाहिस आहे। क़ुर शरीफ़ अलाह फरमाए थो जंहिं माण्हू शिरक कयो, इन अशरक लयहबतन अमलुक वला तकूनन मिनल ख़ासिरीन, शिरक सां माण्हू जा अमल जेके आहिनि सभु अकारत थी वेंदा, सड़ी वेंदा, को अमल बाक़ी न रहंदो आहे।
शिरक सां माण्हू जा सभु अमल ख़तमु थी वेंदा आहिनि। शिरक अहिड़ी हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे, मर्ज़ आहे, इहो बि दिलि में ईंदो आहे। अलाह तबारक व ताला जी ज़ाती मोहबत उते ॿिए जी बि, हालांकि उते जॻह ई कोन्हे जो अलाह जी मोहबत सां गॾु ॿिए जी मोहबत हाणे न थींदी। बसि पोइ अलाह जी मोहबत उन खां हली वई। बसि शिरक जॾहिं आयो त अलाह जो मोहबत हली वई, ईमान हली वियो, ईमान हुनजो सड़ी वियो, ख़तमु थी वियो, बसि अमल बि हुनजा ख़तमु थी वेंदा। हीअ जेका आख़िरी हदीस आहे बुखारी शरीफ़ जी, आख़िरी हदीस में बि इन आमाल जे मुतालिक़, वज़न आमाल जे मुतालिक़ इमाम बुखारी रहमहुल्लाह ताला वज़न आमाल जे मुतालिक़ हिते इहा हदीस पेश कई आहे। तर्जमतुल बाब में हज़रत इमाम बुखारी क़ुरान शरीफ़ जी आयत आंदी आहे। आयत सगोरी उहा जंहिंमें हज़रत इमाम बुखारी फरमाए थो बाब क़ौलिल्लाह अज़्ज़ व जल्ल व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह, इहा आयत आंदी अथई ऐं इन खां बाद हेठि हुनजो जी मुख़्तसिर तशरीह, उन खां बाद हदीस जंहिंमें तस्बीह ऐं तहमीद जी शिकिल वज़न बयानु थो करे त अलाह जी जेका तस्बीह तहमीद आहे इंतिहाई वज़नी ऐं ॻरी आहे। इहा आयत हाणे हेठों हदीस पाक पेश करे गोया कि हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह ताला पूरे उम्मत मुस्लिमा खे, सभिनी मुस्लमाननि खे इहा ॻाल्हि सम्झाई आहे त इहो क़ुर पाक इन जी तशरीह हदीस पाक सां थींदी। ॾिसो त क़ुर चए थो, क़ुर फरमाए थो त असां क़यामत जे ॾींहुं तराज़ू रखंदासीं। हेठि ॾिसो हदीस पाक में बि अलाह जो रसूल बयानु फरमाए थो त ही कलमात जेके आहिनि इंतिहाई वज़नी ऐं ॻौरा आहिनि। इन्हनि सभिनी खे पाण में जॾहिं मिलायो था, इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त क़यामत जे ॾींहुं अमल तौरबा, तराज़ू अमलनि जी रखबी। बहरहाल इन ते वॾा बहस आहिनि, उलमा किराम काफ़ी इन में जेके आहिनि तफ़सीलात ॿुधाया आहिनि। मुख़्तसिर मिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां थो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू, अहिड़ा फ़िरका आहिनि, अहिड़ियूं जमातूं आहिनि जेके क़ुर पाक जी उहा माना ऐं तशरीह करणु चाहींदा आहिनि जेका इंसान जे अक़ल सां मुवाफ़िक़ हुजे। कोशिशि इहा कंदा त अक़ल जे मुवाफ़िक़ उन जी तशरीह कनि। हाणे इहे मुतज़िलीन जंहिंखे चइबो आहे, अॻे इन्हनि जो तमामु वॾो उरूज हूंदो हो हारून रशीद जे दौर में। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते उलमा किराम क़ुर्बानियूं ॾेई उन्हनि जे नज़रियात खे बातिल साबित कयो। पोइ रफ़्ता रफ़्ता उनजो दौरु ऐं उनजो ज़ोर घटिजी वियो। बहरहाल तव्हां बि हिन वक़्तु बि दुनिया में काफ़ी हद ताईं इहो फ़िरक़ो मौजूदु आहे। पाकिस्तान में घटि आहे, ॿियनि मुल्कनि में काफ़ी आहे। उन्हनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे त जेके बि ॻाल्हियूं हुजनि शरई क़ुरानी हदीस जूं, उहे सभु अकुल सां साबित कजनि। त जेका ॻाल्हि अकुल में सम्झ में न अचे, बसि उनजी का तावील ऐं तशरीह अहिड़ी कजे ईअं फिरी गिरी वरी उहा माण्हू खे मञणी पए अकुल सां। जीअं मसइलनि हाणे हिते इहा आयत आहे वनज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह, रखंदासीं तराज़ू इंसाफ़ जे लाइ क़यामत जे ॾींहुं। चवंदो तराज़ू जी माना इहा आहे अलाह तबारक व ताला हिकिड़नि जे अमल खे क़बूलु कंदो, ॿियनि अमलनि खे रद्द कंदो। बसि इहा क़बूलियत अमाल जी जेका आहे ऐं अमाल जी जेका आहे अदम क़बूलियत, बसि इहो ई इन खे ई नज़उल मवाज़ीन चइजे थो। बाक़ी तराज़ू अचनि वरी उन में अमल तोड़जनि, इहा माना न आहे। हालांकि क़ुर शरीफ़ सां सिधो ईअं थो चए नज़उल मवाज़ीन, मवाज़ीन चइबो मीज़ान जी, मीज़ान तराज़ू खे चइबो आहे।
ला तुख़्सिरुल मीज़ान, क़ुर शरीफ़ में मीज़ान जो लफ़्ज़ केतिरनि जायुनि ते आयो आहे। क़ुर शरीफ़ में अल्लाह ज़िक्र आहे त तव्हां मीज़ान खे तव्हां खोटो न कंदा कयो, खोटी तराज़ू इस्तेमालु न कंदा कयो। ला तुख़्सिरुल मीज़ान क़ुर में अचे थो, माना तराज़ू माण्हू जेको तोरे थो उहो इंसाफ़ सां तोरे, सही तराज़ू तोरे। जीअं हदीस शरीफ़ में अचे थो अतुजार यातून यौमल क़ियामत फुजारन इल्ला मन इत्तक़ा व बर्र व सदक। ताजिर क़यामत जे ॾींहुं फाजिर थी ईंदा मगर जंहिं इल्ला मन इत्तक़ा व बर्र व सदक, जंहिं तक़वा रखी, अलाह जो ख़ौफ़ रखी, व बर्र नेकी कयईं, व सदक सच ॻाल्हाईं। सच सां वापार तिजारत, कूड़ वारो वापार न। मुस्लमान जी तिजारत वापार सच वारी हूंदी आहे, कूड़ न हूंदो। कूड़ सां उनजो जेकी कमाई सॼी हराम थी वेंदी, नाजाइज़ थी वेंदी, विञाइजी वेंदी। हूअं त इहा वापार ऐं तिजारत बि हिन जी इबादत आहे, पर इन ई वापार तिजारत में जेकॾहिं मिलावट करे, कूड़ हणे ऐं तौर में घटिताई घाटी वादी करे, इहा साॻी तिजारत हिन जे लाइ वबाल थी वेंदी। अताक वयलुल लिल मुतफ़िफ़ीन अल्लज़ीना इज़ा इक्तालू अला नास यस्तौफ़ून बि अल्लाह से फरमायो। बहरहाल तराज़ू जेका आहे इन जो बयानु क़ुर शरीफ़ में अचे थो। हाणे इन तराज़ू जे लफ़्ज़ खे सही सिधे खे उहो छा था चवनि भई तराज़ू जी माना तराज़ू न आहे, हक़ीक़त में तौर ॿोर न आहे, बसि इहो हिकिड़ो तख़मीनो अंदाज़ो आहे जेको अलाह जे तरफ़ां थींदो। हिकिड़नि खे जा अमल क़बूल थींदा उहे ऐं ॿियनि जा मुस्तरद थींदा। ऐं ॿिया जेके उलमा किराम बुज़ुर्ग साहबा किराम काफ़ी उन्हनि में उनजो इहो चवणु आहे त वाक़ई तराज़ू हूंदी, तराज़ू हूंदी। अलाह तबारक व तआला जा ॾाढो तराज़ू ठाहिणु उनजो मसइलो त न आहे। अलाह तबारक व तआला जे लाइ हर अमर जेको बि आहे उहो कुन सां वजूद में अची सघे थो। त केॾी बि तराज़ू हुजे, पोइ हिकिड़ी हुजे या हर माण्हूअ जे हवाले सां हुजे या आमाल जे हवाले सां हुजे। हिकिड़ा चवनि था त हिकिड़ी तराज़ू हूंदी, ॿिया चवनि था त न हर अमल जी अलॻि तराज़ू हूंदी, ॿिया चवनि था न हर माण्हू सां अलॻि तराज़ू हूंदी। बहरहाल जेका बि ॻाल्हि हुजे अलाह जे आॾो का मुश्किल त न आहे न। त अलाह तबारक व तआला जे आॾो मुश्किल न आहे जेको तराज़ू अलाह साईं कीअं ठाहींदो, काॾों ईंदी तराज़ू। वरी जेकॾहिं तराज़ू खे छॾियोसीं वरी चवंदा त हाणे आमाल तौरबा कीअं, आमाल खे त वजूद ई कोन्हे, उहे आराज़ आहिनि, जवाहिर तौरबा आहिनि, आराज़ कीअं तौरबा। इहे बि सभु ॻाल्हियूं बहरहाल इहे पुराणियूं ॻाल्हियूं अॻे जेके किताबनि में तमामु घणियूं इहे लिखियलु हूंदियूं। अॼुकल्ह साइंसी दौर में इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि हिन वक़्तु जेके मुस्तरद थी चुकियूं आहिनि। हाणे हिन वक़्तु जेके आहिनि आराज़ खे बि तोरियो वञे थो, हवा जी तौर थिए थी, गर्मी जी तौर थिए थी, अहिड़ी तरह सां इहे जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे तोरियो वञे थो। तंहिं करे इहे पुराणियूं ॻाल्हियूं अॻे इहे कंदा हुआ बस मुबाए सां। बहरहाल पोइ बि उन वक़्तु बि तोड़े जो इहो उहो दौरु साइंसी न हुयो। पोइ बि जेके हक़ जा उलमा किराम हुया उन्हनि खे पंहिंजे अक़ली नक़ली दलीलनि सां बातिल साबित कंदा हुआ त तव्हांजा अक़ाइद इहे बातिल आहिनि, जेके तव्हांजा नज़रियात आहिनि, जो तव्हां पंहिंजी हर ॻाल्हि खे जेके आहिनि उहा अक़ल सां साबित करणु चाहियो था। हर ॻाल्हि अक़ल सां साबित करणु ज़रूरी न आहे। इस्लाम ऐं शरीयत जेको असांखे इस्लाम ऐं शरीयत जेका असांखे सबक़ु ॾिनो आहे, जेका तालीम ॾिनी आहे उहा अक़ल खां मथे आहे। नबवी तालीम जेका आहे ऐं इलाही तालीम जी अक़ल खां मथे आहे। ॾिसो हीअ हज़रत मूसा अलैहिस्सलाम आहे, चवंदा आहिनि इहा ॻाल्हि असांजे नज़रियो आहे ऐं हक़ीक़ी ॻाल्हि आहे त अलाह जा रसूल जेके हूंदा आहिनि उहे जिस्मानी रूहानी लिहाज़ सां कामिल मुकमल हूंदा आहिनि। बसि जिस्मानी लिहाज़ सां बि ऐं रूहानी लिहाज़ सां बि उनजो रूह बि अलाह तबारक व तआला आला बणाईंदो आहे, जिस्म बि उन्हनि जो आला हूंदो आहे। कंहिं न जिस्म जे नुक़्स खां पाक हूंदा आहिनि त रूह जे, ऐं जेकॾहिं को अहिड़े नुक़्स जी निस्बत करे थो त अलाह तबारक व तआला उहा निस्बत बि बर्दाश्त न कंदो आहे। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो मशहूरु आहे। किन माण्हुनि उन निस्बत कई त अलाह तबारक व तआला उनजी निस्बत खे बि बर्दाश्त न कयो ऐं ज़ाहिर कयो। हितां की माण्हुनि इहा ॻाल्हि मञी था वाक़ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम हर जिस्मानी ऐब खां पाक आहे। इहा बि हदीस आहे बुखारी शरीफ़ जी। बहरहाल त हज़रत मूसा अलैहिस्सलाम एॾे वॾे अक़ल वारो, जॾहिं अलाह तबारक व तआला जे आॾो
पंहिंजे अक़ल जे हवाले सां हिकिड़ो सुवालु पेश कयईं त अलाह साईं हुनखे सम्झायो त तूं अकुली लिहाज़ सां त चाहीं थो त मुंहिंजी ज़ियारत करे ऐं तूं मुंहिंजी तजलियात खे ॾिस तूं अॻ में त का बि दुनिया जी शइ जेका आहे मज़बूत तरीन उहा उनजे साम्हूं ठहिरजी नथी सघे त इंसान त हिकिड़ो त उनजो रुहानी लिहाज़ सां उनजो मक़ाम वॾो आहे पर जिस्मानी लिहाज़ सां उन में ज़ूफ़ ऐं कमज़ोरी आहे उहो लोह खां कमज़ोर आहे उहो इंसानु पहाड़ खां कमज़ोर आहे उहो इंसानु केतिरनि शयुनि खां दुनिया में जेके सल्ब शयूं आहिनि सख़्तु शयूं आहिनि उन्हनि खां कमज़ोर आहे ज़ईफ़ आहे त तूं ॾिस त हे पहाड़ जेको तुंहिंजो आॾो आहे इहो मुंहिंजे तजलियात जे नुज़ूल खां पोइ हिन जी हैसियत ऐं कैफ़ियत छा थी रहे अलाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में फरमायो फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्का व खर्र मूसा सइक़ा मतिलबु अक़ली लिहाज़ सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि सम्झे पियो त अलाह तबारक व तआला जी ज़ियारत थी सघे थी पर जीअं त अलाह तबारक व तआला खे इहा ख़बर आहे माफ़ौकल इंसान जे अक़ल खां मथे जेको उलूम आहिनि उहे अलाह जे तरफ़ हूंदा आहिनि उहे अलाह तबारक व तआला नाज़िल करे हुनखे इहा ॻाल्हि बावर कराई सम्झाई त न इहा जेका अक़ल में ॻाल्हि अचे थी इहा सही न आहे असुल ॻाल्हि इहा आहे जेका अलाह जे तरफ़ां नाज़िल थिए थी उहा इहा आहे त अलाह तबारक व तआला खे इंसान जी अखि जेका आहे उहा नथी ॾिसी सघे ला तुदरिकुल अबसार वहुव युदरिकुल अबसार वहुव लतीफ़ुल ख़बीर अलाह साईं लतीफ़ ख़बीर आहे हुनखे कंहिंजी बि अखि नथी पहुची सघे उहो त तव्हांजे सभिनी जे निगाहनि खे ॾिसे थो तव्हांजी निगाह काॾे थी वञे तव्हांजी दिलि जी कैफ़ियत कहिड़ी आहे इहा अलाह तबारक व तआला जे ॾाढो त ज़ाहिर आहे लेकिन तव्हांजे लाइ इहा ॻाल्हि मुश्किल आहे त तव्हां अलाह रब्बुल आलमीन जी खे पंहिंजे अखियुनि सां इदराक कयो तव्हां कमज़ोर आहे इहा ॻाल्हि न करे सघंदो छो त तव्हांजे इदराक खां अलाह तबारक व तआला मथे आहे ला तुदरिकुल अबसार मक़सदु आहे यानी इहो नज़रियो ग़लति आहे त अक़ल सां जेका ॻाल्हि सम्झ में अचे थो उहा अलाह जे तरफ़ां जेका नाज़िल थिए माण्हू खे अक़ल सां सम्झणी पर कोशिशि करणु घुरिजे इहा ॻाल्हि सही आहे अक़ल सां हुनखे सम्झण जी कोशिशि कजे पर जेकॾहिं अक़ुलु उते थकिजी थो पए ऐं नथो फ़ैसिलो करे सघे पोइ बि ईअं चइबो त आमंतु बिल्लाह कमा हुआ बि अस्माइही व सिफ़ातिही व क़बिलतु जमी अहकामिही मां ईमान थो आणियां अलाह ते जीअं जो आहे बसि पंहिंजे अस्मा सां पंहिंजे सिफ़ात सां ऐं मां क़बूल थो कयां जमी अहकामिही उनजे जेका बि अहकाम आहिनि उन सभिनी खे क़बूल थो कयां बसि ईअं न चइबो त मूंखे अकुल में नथा अचनि मूंखे सम्झ में नथा अचनि ईअं न आहे पर इहो जॾहिं ईमान माण्हू जे दिलि में ईंदो न इहा ॻाल्हि हुनजे ज़हन में ईंदी ई न बसि इहा दर हक़ीक़त इहा जेका आहे इहा शैतानी जॾहिं माण्हू जे मथां तसलुत ऐं ग़लबो अचे थो त पोइ इहे सभु वसाविस इहे अहिड़ा ख़्यालात ख़राब जेके आहिनि इहे इंसान जे दिलि में तॾहिं अचनि था तॾहिं अलाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में अहिड़ियूं दुआऊं ऐं अहिड़े क़िस्म जा वज़ाइफ़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हादीस पाक अहिड़ियूं सेखारियूं आहिनि जेके इंसान खे वसवसनि खां ऐं ग़लति ख़्यालनि खां महफ़ूज़ रखनि रब अऊज़ु बिका मिन हमज़ाति शयातीन व अऊज़ु बिका रब्बि अन यहज़ुरून अहिड़ी तरह मुअव्वज़तैन वग़ैरह अहिड़ी तरह अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़ पैगम्बर अलैहिस्सलाम जन बि सेखारियूं अलाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में सेखारियूं हुज़ूर साईं जी सुन्नत में साबित आहिनि कि कई अहिड़ी दुआऊं आहिनि कहिड़ा अहिड़ा कलिमात आहिनि जो इंसान पाण खे अहिड़ी क़िस्म जे वसवसनि खां बचाए सघे थो अलाह तबारक व तआला शैतानी वसवसनि खां बचाए ऐं ख़ुसूसी तौर सां हदीस पाक में ईंदो आहे त इन शैतान यजसु अला क़ल्बि इब्न आदम इज़ा ज़करल्लाह खनस व इज़ा ग़फ़लात शैतान इंसान जे क़ल्ब जे मथां कब्ज़ो करे वेंदो आहे मुसलत थी वेंदो आहे पोइ जेकॾहिं माण्हू अलाह खे यादि कंदो आहे त पोइ हटी वेंदो आहे वरी जेकॾहिं ग़ाफ़िल थींदो आहे त वरी शैतान मोटी ईंदो आहे त शैतान जो जहिड़ो जंग त इंसान सां आहे ई आहे इहो अलाह साईं ॿुधायो आहे क़ुर में इन शैतान बि इंसान अलाह साईं जो शैतान जे असांखे जंग खां बचाए अलाह तबारक व तआला शैतान जे ग़लबे खां महफ़ूज़ रखे हली जंग पई हलंदी आहे अलाह साईं पंहिंजे ज़िक्र ऐं शुक्र सां असांजी दिलनि खे महफ़ूज़ रखे बहरहाल हिते हज़रत इमाम बुख़ारी फरमाए थो त अलाह जी जो कौल जेको आहे रखंदासीं असां तराज़ू क़िस्त जी क़यामत जे ॾींहुं ऐं अना अमाल बनी आदम कौल यूज़न इहा आयत हुई ऐं फरमाई त बेशक अमाल बनी आदम जा ऐं कौल हुन जा यूज़न इहे वज़न कया वेंदा
इहो बि हक़ीक़त में हिकिड़ो नज़रियो आहे जंहिं नज़रिए खे हज़रत जेको आहे रद्द कयो आहे। आमाल बनी आदम कौल विकण जो ख़्यालु आहे त जेके माण्हुनि जा आमाल आहिनि उन्हनि जो वज़न थींदो ऐं कौल जो न थींदो। हिते फरमाए थो कौल जो बि वज़न थींदो, या अक़वाल आहिनि उन्हनि जो बि वज़न थींदो। काल मुजाहिद अल किस्तास, मुजाहिद चए थो किस्तास जेको लफ़्ज़ आहे इहो किस्तास इहो अल अदल बि रूमी आहे। इहो रूमी जेका ज़ुबान आहे उन में अदल जी माना में ईंदो आहे। हक़ीक़त में किस्तास इहो अज़दाद खां आहे। केतिरा अहिड़ा अरबी लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके अज़दाद में इस्तेमालु थींदा आहिनि, यानी ॿ माना मुखालिफ़ बि मुआफ़िक़ बि। अहिड़ी तरह किस्त अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको मुआफ़िक़ ऐं मुखालिफ़ माना में, ज़ुल्म जे माना में बि इस्तेमालु थिए, अदल जे माना में बि इस्तेमालु थिए। ऐं क़ुर शरीफ़ में ॿई इस्तेमाल जा मौजूदु आहिनि, ज़ुल्म वारो बि अदल वारो बि। उहे बि मुश्तरक लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि उन्हनि जी जो तयन माना जो कराइनि सां थींदो आहे, इहो हिकिड़ो उसूल आहे। करीने सां माण्हू मालूम कंदो आहे त हाणे हिन जी माना छा आहे। अरबी में केतिरा लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन जूं मानाऊं मुश्तरक हूंदियूं आहिनि। जीअं आइन जो लफ़्ज़ आहे अरबी में काफ़ी मानाऊं थो रखे, पोइ उनजे माक़बल मां बाद खे ॾिसी माण्हू सम्झंदो आहे त आइन जी माना छा आहे। आइन जी माना जारी आहे की न, आइन जी माना सिज आहे की न, आइन जी माना को अखि आहे की न, आइन जी माना को चश्मो आहे। बहरहाल इहा सम्झ में अची वेंदी आहे माक़बल मां बाद सां। ते फरमाई किस्त जेका आहे मज़दर मुक़सित आहे। किस्त इहा मज़दर मुक़सित आहे, मुक़सित जी मज़दर आहे। अवल आदिल, आदिल जी माना में अमल कासिद फौल ज़ाहिर, कासिद फौल ज़ाहिर। हिकिड़ा कासिद, ॿियो कासिद, ॿियो हूंदो आहे मुक़सित। मुक़सित क़ुर शरीफ़ में इहे ॿई लफ़्ज़ अचनि था। जीअं अचे थो अमल कासितून फ़कानू लिजहन्नम हतबा, जे कासित हूंदा उहे जहन्नम जो ॿारहण थींदा। इहो क़ुर शरीफ़ जी आयत आहे। ऐं हिते किस्त जेको आहे उहो इंसाफ़ जे माना में इस्तेमालु थिए थो। मूं त मस्तर अल मसादिर कुल अजनास, मस्तर त उहा जिन्स हूंदी आहे। बहरहाल फरमाई ॿई मानाऊं इन में आहिनि। उन खां बाद हदीस शरीफ़ अचे थी, हदीस शरीफ़ में बि हिकु हालत सां अहमद बिन अशकाब, इन में सनद आहे हिकिड़ी जेका मां पढ़ी ॿुधायां थो, जेका असांजा हज़रत साईं पढ़ंदा हुआ। उन सनद जे हवाले सां, तबरुक जे हवाले सां उहो सनद पढ़ां थो। ऐं उन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि बि आहे जेका असांजा मशाइख़ बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि। उहा इहा आहे त जेका बुख़ारी शरीफ़ जॾहिं ख़तमु बुख़ारी थिए थो ऐं जेके इहे ॿई कलमा अहिड़ा आहिनि, सुभान अलाह बिहम्दिही सुभान अलाह अज़ीम, जो इहे ॿई कलमा अलाह तबारक व तआला वटि तमामु वॾी अहमियत रखनि था। ऐं रिवायात में अचे थो, मुहद्दिसीन किराम फरमाइनि था, हज़रत इमाम बुख़ारी पंहिंजे इन किताब खे इन तस्बीह ऐं तहमीद जे इन कलमात सां ख़तमु कयो। ऐं जहिड़ी तरह सां हदीस पाक में ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था जेकॾहिं का बि मजलिस हुजे ऐं उन मजलिस में माण्हू घटि वधि ॻाल्हियूं थियूं आहिनि, उन में लॻत उन में घणो थियो आहे, फज़ूल कोई थी आहे, ऐं पोइ माण्हू इख़्तिताम मजलिस में अलाह जी तस्बीह पढ़े, तस्बीह ऐं तहमीद सां उन मजलिस खे ख़तमु थो करे ऐं चवे थो सुभानक अल्लाहुम्म व बिहम्दिक ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अहिड़ी तरह हज़रत इमाम बुख़ारी बि पंहिंजे हिन किताब खे मजलिस सां तशबीह ॾींदे ऐं उनजे आख़िर में तस्बीह ऐं तहमीद जो सबक़ु ॾींदे गोया की इहा हिकिड़ी अलाह तबारक व तआला जे रहमत में उमेद रखी इहे कलमा आंदा आहिनि त जेके बि असातिज़ा किराम या जेके बि फुज़ला ऐं जेके उन्हनि जा तलामीज़ सगुरा आहिनि, जिन बि इहा पढ़ी आहे हदीस, पोइ उन में की कमी पेशियूं की थोरी घणियूं थियूं हूंदियूं, अलाह तबारक व तआला उहे इन पंहिंजे तस्बीह ऐं तहमीद जी सदक़ी माफ़ु करे ऐं अलाह तबारक व तआला असांजे इन अमल खे क़बूल फरमाए ऐं अलाह तबारक व तआला दुनिया आख़िरत जी भलाई नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या रब्बी लकल हम्द कमा यंबग़ी लिजलालि वजहिक व अज़ीम सुल्तानिक। या रब्बी लकल हम्द कमा यंबग़ी लिजलालि वजहिक व अज़ीम सुल्तानिक। या रब्बी लकल हम्द कमा यंबग़ी लिजलालि वजहिक।
اللهم صل على سيدنا محمد صلاة تنجينا من جميع الأهوال والآفات، تقضي لنا بها جميع الحاجات، تطهرنا من جميع السيئات، ترفعنا بها على الدرجات، تبلغنا أقصى الغايات من الخيرات في الحياة والدوام. اللهم اهدنا فيمن هديت، وعافنا فيمن عافيت، وتولنا فيمن توليت، وبارك لنا فيما أعطيت، وقنا ربنا واصرف عنا شر ما قضيت، فإنك تقضي ولا يقضى عليك، فإنه لا يذل من واليت ولا يعز من عاديت، تبارك ربنا وتعالى. اللهم آتنا علما نافعا وفهما كاملا. ربنا أعنا على تلاوة القرآن وحفظ القرآن وختم القرآن وذكرك وشكرك اللهم اصلح لنا في ذرياتنا تبنا إليك المصير. نسألك العفو والعافية والمعافاة الدائمة في الدين والدنيا والآخرة. اللهم اشف مرضانا، اللهم اشف أنت الشافي، لا شفاء إلا شفاءك، شفاء لا يغادر سقما. اللهم متعنا بأسماعنا وأبصارنا وقواتنا ما أحييتنا واجعل الوارث منا. اللهم انصرنا على من عادانا، اللهم اجعل ثارنا على من ظلمنا. اللهم لا تسلط علينا من لا يخافك ولا يرحمنا. اللهم لا تجعل الدنيا أكبر همنا ولا مبلغ علمنا ولا إلى النار مصيرنا. يا الله يا رحمن يا رحيم يا حي يا قيوم برحمتك نستغيث. اللهم إنا نسألك من خير ما سألك منه نبيك وحبيبك محمد صلى الله عليه وسلم. اللهم إنا نعوذ بك من شر ما استعاذك منه نبيك وحبيبك محمد صلى الله عليه وسلم. ربنا أرنا مناسكنا وتب علينا إنك أنت التواب الرحيم. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض من أنفسهم ولا يعلمون. اللهم صل لنا في ذرياتنا تبنا إليك من المسلمين. تقبل منا إنك أنت السميع العليم، وتب علينا إنك أنت التواب الرحيم. صلى الله تعالى على خير خلقه. يا ربي لك الحمد كما ينبغي